परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है। मुंहिंजा प्यारो पिछले ॾींहंनि खां असां हिन ॻाल्हि खे ॾिसणु शुरू कयो आहे कि छा यीशु मसीह परमेश्वर आहे जंहिं हिन सॼे जहां खे ठाहियो। त मुंहिंजा प्यारो सवाल थो अचे पियो कि असां हिन ॻाल्हि खे ॾिसणु छो शुरू कयो आहे। उहो इन जे करे ताकि असां विश्वास करे सघूं, ताकि असां उद्धार पाए सघूं, ताकि असां परमेश्वर सां वञी करे सदाईं सदाईं जे लाइ मिलण जे लाइ पाण खे तयारु करे सघूं। ऐं मुंहिंजा प्यारो ॿियो कारण इहो बि आहे कि यीशु मसीह परमेश्वर आहे कि न, इहो ॾिसण जो, छो कि बाइबल ॿुधाए थी पई कि जंहिं सॼे जहान खे ठाहियो उहो यीशु मसीह जे नाले सां पृथ्वीअ ते देह खणी करे हिन धरतीअ ते जनम वठी। त ॾाढो ज़रूरी आहे कि असां इहो ॾिसूं कि अगरि जे यीशु मसीह जे द्वारा ई सभु कुझु ठाहियो वियो आहे त छा हुन जे अंदरि ईश्वर जा गुण आहिनि कि न। अगरि जे हुन जे अंदरि ईश्वर जा गुण आहिनि त असांखे सवलो थी वेंदो हुन जे मथां विश्वास करणु। पर अगरि जे हुन जे अंदरि ईश्वर जा गुण कोन्हनि त असां हुन जे मथां छो विश्वास कयूं। इन जे करे मुंहिंजा प्यारो असां ॾिसी रहिया आहियूं कि छा यीशु मसीह जे अंदरि ईश्वर जा गुण आहिनि कि न। छो कि ईश्वर जा साक्षात दर्शन त कंहिं बि न कया आहिनि, सिर्फ़ु हुन जे गुणनि जे द्वारा ई हुनखे सुञाणे सघिबो आहे। इन जे करे असां यीशु मसीह जे अंदरि इहे गुण ॾिसी रहिया आहियूं कि छा उहो ईश्वर आहे कि न। मुंहिंजा प्यारो असां इन ॻाल्हि खे ॾिठो आहे कि परमेश्वर सर्वशक्तिमान ऐं सिर्जनहार परमेश्वर आहे, ऐं इहो ई गुण असां यीशु मसीह जे अंदरि बि ॾिठोसीं। असां हिन ॻाल्हि खे बि ॾिठोसीं कि परमेश्वर पवित्र आहे, ऐं हिन ॻाल्हि खे असां यीशु मसीह जे अंदरि बि ॾिठोसीं कि छा उहो पवित्र आहे कि न। मुंहिंजा प्यारो जॾहिं असां हिन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि यीशु मसीह पवित्र आहे कि न, उहो इन तरीक़े सां ॾिठोसीं कि बाइबल हुन जे बारे में ॿुधाए थी पई कि यीशु मसीह मौत खे हराए करे वापसि मौत जे मथां ज़िंदो थी वियो। ऐं बाइबल ॿुधाए थी पई कि पाप जी जेकी मज़ूरी आहे उहा जेकी आहे उहा मौत आहे। मतिलबु जंहिं को बि गुनाह कंदो आहे उहो मरी वेंदो आहे। ऐं यीशु मसीह छो कि मौत खे हराई, मौत जे मथां जयवंत थी वियो, त बाइबल ॿुधाए थी पई इन जे करे असां मञी सघूं था इन ॻाल्हि खे कि उहो पवित्र आहे। मुंहिंजा प्यारो त यीशु मसीह जे अंदरि असां इहे ॿई गुण ॾिसी चुका आहियूं कि यीशु मसीह पवित्र आहे ऐं यीशु मसीह सर्वशक्तिमान सिर्जनहार परमेश्वर बि आहे। इन जे अलावा मुंहिंजा प्यारो जॾहिं पिछले समय में असां वीडियो ठाहियोसीं, जॾहिं असां पवित्र आहे कि न यीशु हिन बारे में ॾिसूं पिया, त असां ॾिठोसीं कि यीशु मसीह मौत मां जी उथियो, इन जे करे असां मञूं था पिया कि उहो पवित्र आहे। त हाणे हिकु ॾाढो वॾो सवाल थो अचे पियो कि यीशु मसीह मौत मां जी उथियो, यीशु मसीह मौत खे हरायो, असां इहो विश्वास कयूं त कीअं कयूं, है न। छो कि असांजे जीवन जो सवाल आहे। असां कुझु बि विश्वास कंदासीं त इहा तकलीफ़ वारी ॻाल्हि थी वेंदी। त इहो जाचणु परखणु ॾाढो ज़रूरी आहे, ॾिसणु ज़रूरी आहे, ॻोल्हणु ज़रूरी आहे कि यीशु मसीह मौत मां ज़िंदो थी वियो कि न, है न। छो कि इहो असांजे जीवन जो सवाल आहे। मुंहिंजा प्यारो हिन ॻाल्हि खे मां तव्हांखे बाइबल जे अंदरां ई ॿुधाईंदुमि ऐं मां तव्हांखे उहो चेलनि जे जीवन सां ॾेखारण जी कोशिशि कंदुसि। मुंहिंजा प्यारो मां बाइबल ॿुधाए थी पई कि जेॾी महिल यीशु मसीह पंहिंजे सेवकाईअ जी शुरूआति कई तेॾी महिल उहो तक़रीबन 30 साल जो हुयो ऐं 33.5 सालनि ताईं उनजी सेवकाई हली। मतिलबु 3.5 साल उन सेवकाई कई। उन सेवकाई जे विच में उन ॾाढा चमत्कार कया। उन सेवकाई जे विच में उन जेकी आहे ॾाढी सुठियूं सुठियूं शिक्षाऊं ॾिनऊं। ऐं जेॾी महिल उहो चमत्कार ऐं सारी शिक्षाऊं ॾिए पियो त उन वक़्तु यीशु मसीह जा जेके चेला आहिनि उहे संदसि सां गॾु आहिनि। उहो हर हिकु चमत्कार खे ॾिसनि था, उहो हर हिकु शिक्षा खे ॾिसनि था। ऐं जेॾी महिल उन्हनि शिक्षा खे ॾिठो ऐं चमत्कारनि खे ॾिठो त उन्हनि इहो मञी वरितो कि यीशु ई आहे जेको ख़ुदा आहे, जेको धरतीअ ते देह खणी करे आयो आहे, हिन संसार जो मसीह आहे। मुंहिंजा प्यारो हिकु जॻह ते त यीशु मसीह जा जेके चेला आहिनि उहे चवनि था पिया कि असां किॾे वञूं, जीवन अनंत जीवन पाइण जूं ॻाल्हियूं त तो वटि ई आहिनि। मुंहिंजा प्यारो उन्हनि विश्वास करे छॾियो हुयो। पर मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां कि बाइबल ॿुधाए थी पई कि जंहिं राति यीशु मसीह खे पकड़ायो हुयो उन जा सभु चेला, है न, इन ॻाल्हि खे ध्यानु ॾिजो, उन जा सभु चेला यीशु मसीह खे छॾे करे भॼी विया। छो भॼी विया? छो कि उहे ॾिसनि पिया कि यीशु मसीह जंहिंजे मथां असां भरोसो कयो आहे कि हे असांखे बचाईंदो, हे असांजो मसीहा आहे, हे असांखे स्वर्ग पहुचाईंदो, हाणे हे एकदमि निसाए थी करे माण्हू उनखे पकड़नि था, उनखे मारण जे लाइ वठी था वञनि पिया। उन्हनि चयो कि शायदि असां खां काई ग़लती थी सघंदी आहे, शायदि असां खां ॾाढी वॾी ग़लती थी वई आहे कि असां यीशु मसीह जे मथां भरोसो कयो आहे। मुंहिंजा प्यारो हर हिकु चेलो इन जी वजह सां हेॾा चमत्कार ॾिसण खां पोइ बि, हेॾी शिक्षा ॿुधण खां पोइ बि बाइबल ॿुधाए थी पई कि हर हिकु चेलो उनखे छॾे करे भॼी वियो। पर असां ॾिसूं था बाइबल जे अंदरि वरी लिखियलु आहे कि जॾहिं यीशु मसीह खे मारियो वियो ऐं 3 ॾींहं ते जॾहिं उहो वापसि मौत मां ज़िंदो थी वियो
त इहे ई चेला जेके ॾकी विया हुआ ऐं मौत जे डप खां भॼी विया हुआ, उहे ई चेला यीशु मसीह जे बारे में ॾाढी हिमत सां गवाही था ॾियनि पिया कि यीशु मसीह मौत मां ज़िंदो थी विया। उन्हनि खे धमकायो थो वञे, उन्हनि खे मारियो कुटियो थो वञे, ऐं एतिरे हद तक बाइबल में लिखियलु आहे कि हर हिकु चेले खे ॾाढो बुरी तरीक़े सां मारे करे ख़तमु करे वियो। पर उन्हनि इन ॻाल्हि खे न चयो कि न, यीशु मसीह मौत मां ज़िंदो न थियो आहे। उन्हनि इन ॻाल्हि जे करे मरण पसंदि कयो कि हा, छोकी उन्हनि खे ख़बर आहे कि जंहिं मौत खे हरायो आहे उहो असांखे जीवन दान बि ॾेई सघंदो आहे। मुंहिंजा प्यारो, मुंहिंजो सुवालु आहे, छा कोई कूड़ जे लाइ मरण पसंदि कंदो? मुंहिंजा प्यारो, छा तव्हां कंहिं कूड़ जे लाइ मरण पसंदि कंदव? मूंखे ख़बर आहे तव्हां चवंदव कि असां त सच जे लाइ बि न मरूं, कूड़ जे लाइ त कीअं मरंदासीं? मुंहिंजा प्यारो, सभु चेला जेके आहिनि इन गवाहीअ खे ॾींदे ॾींदे मरी विया। बाइबल जे अंदरि असां पढ़ूं था कि यीशु मसीह मौत मां ज़िंदो थी विया। मुंहिंजा प्यारो, उतां असां स्पष्ट सम्झी सघूं था कि इहे चेला पहिरियों भॼी विया, पोइ जॾहिं उन्हनि ॾिसी वरितो त उन्हनि चयो मौत बि असांखे मंज़ूर आहे, पर असां इन ॻाल्हि जी गवाही ॾींदासीं। उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां, बाइबल जे अंदरि ई यीशु मसीह जे हिकु चेले जे बारे में लिखियलु आहे जंहिंजो नालो आहे थॉमस। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल यीशु मसीह पहिरियों दफ़ो मौत में जी उथण खां पोइ चेलनि सां मिलण जे लाइ आयो, त उन समय ते थॉमस जेको आहे उहो उते उन्हनि सां गॾु न हुयो। असां इहो यूहन्ना जे 20 अध्याय में पढ़ूं था पिया त ॿिया जेके चेला आहिनि उहे थॉमस खे चवनि था कि तोखे ख़बर अथई प्रभु यीशु मसीह ज़िंदो थी वियो, उहो असांजे साम्हूं साक्षात प्रकट थियो, असां उनजे हथनि खे ॾिठो आहे, असां उनखे हथु लॻाए करे जांचियो परखियो आहे। थॉमस छा चई? थॉमस चई, जेसि ताईं मां पाण उनजे हथनि में आङुर न विझंदुसि, छोकी उनखे कीला लॻाए मारियो वियो, उनजे हिते छातीअ ते भालो भोकियो वियो, मां जेसि ताईं उते हथु न विझंदुसि तेसि ताईं मां विश्वास न कंदुसि कि यीशु मसीह ज़िंदो थी वियो आहे। मुंहिंजा प्यारो, ईअं थियो कि कुझु वक़्त खां पोइ, कुझु समय खां पोइ, जॾहिं चेला वरी कमरे जे अंदरि बंदि हुआ, त यीशु मसीह वापसि उन्हनि जे अॻियां प्रकट थियो ऐं अची करे थॉमस खे चयईं कि थॉमा, अची करे मूंखे जांच परख, तुंहिंजी आङुरियुनि खे खणी करे मुंहिंजी हथेलीअ जे छेदनि में विझी ॾिस ऐं अविश्वासी न पर विश्वासी बणिजी वञ। मुंहिंजा प्यारो, थॉमस उते उनखे जांचे करे परखे करे चयईं कि हा, तूं ई प्रभु आई, मां विश्वास थो कयां। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे थॉमस जे बारे में ॻाल्हि ॿुधायां। इहो ई थॉमस जेको आहे उहो भारत में यीशु मसीह जो समाचार खणी आयो। उन छा समाचार ॾिनई कि यीशु मसीह ई मसीह आहे, उहो ई आहे ख़ुदि ख़ुदा जेको देह खणी करे धरतीअ ते आयो, उहो ई आहे जेको मानव जातीअ खे बचाइण जे लाइ इन धरतीअ ते आयो। ऐं मुंहिंजा प्यारो, इन ॻाल्हि जी वजह सां थॉमस खे बि असां इतिहास में पढ़ूं था कि भारत में भाला भोके करे मारियो वियो। उन मौत खे अपनाइण उनखे सवलो लॻो, न कि इन कूड़ खे ॻाल्हाइण। मुंहिंजा प्यारो, मां सम्झां थो पियो कि छो मौत खे अपनाइण उन्हनि जे लाइ सवलो थी वियो, छोकी उन्हनि ॾिसी वरितो हुयो, जांचे वरितो हुयो, परखे वरितो हुयो। मुंहिंजा प्यारो, बाइबल जे अंदरि हिकु ॿिए व्यक्ति जे बारे में पढ़ूं था पिया जंहिंजो नालो आहे पौलुस। मुंहिंजा प्यारो, पौलुस उहो माण्हू आहे जेको इन पंथ ते विश्वास करण वारनि खे सताईंदो हुयो, मारींदो हुयो। कलिसिया वारनि जेके यीशु मसीह ते भरोसो कंदा उन्हनि खे मारे छॾींदो हुयो। मुंहिंजा प्यारो, पर अद्भुत तरीक़े सां असां पढ़ूं था पिया बाइबल जे अंदरि कि यीशु मसीह पौलुस खे बि दर्शन ॾिनई, ऐं इहो ई पौलुस जेको विश्वास करण वारनि खे सताए पियो, उहो ई हाणे मददगार आहे, उहो ई यीशु मसीह जो प्रचार थो करे पियो। चए थो कि यीशु मसीह खे मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे, हू ज़िंदो थी उथियो आहे। मुंहिंजा प्यारो, पौलुस खे बि ॾाढो बेरहमीअ सां हुनजी गर्दन कटे करे मारियो वियो। इतिहास ईअं थो चए पियो, उन बि मौत खे अपनाइण सवलो लॻो उनखे, बग़ैर इन जे कि उहो कूड़ ॻाल्हाए। मुंहिंजा प्यारो, हेॾियूं गवाहियूं पंहिंजी मौत खे अपनाए करे उन्हनि असांजे साम्हूं सबूत रखिया कि ॾिसो, असांखे मौत जेकी आहे उहा हाणे नंढी ॻाल्हि थी लॻे, असां पर कूड़ नथा ॻाल्हायूं। मुंहिंजा प्यारो, इहे ॻाल्हियूं सभु सबूत जे तौर ते बाइबल जे अंदरि दर्ज कयल आहिनि ताकी असां विश्वास करे सघूं कि यीशु मसीह मुर्दनि मां जी उथियो, हुन मौत खे हराए छॾियईं। मुंहिंजा प्यारो, बाइबल चए थी कि ईअं कोन्हे कि हिकु कमरे जे अंदरि घटना थी, न, यीशु मसीह मौत मां जी उथियो त उन जे अंदरि ईअं लिखियलु आहे कि 500 खां बि वधीक हिकु समय ते ई माण्हुनि खे उहो ॾिसणु आयो ऐं चेलनि जे साम्हूं ॾिसंदे ॾिसंदे इन ई शरीर में ज़िंदो थी करे स्वर्ग ते खणाइजी वियो। मुंहिंजा प्यारो, ऐं बाइबल चए थी पई कि उहो वापसि ईंदो जेको उन जे मथां विश्वास थो करे, उन्हनि खे उधार ॾियण जे लाइ। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे इहे ॻाल्हियूं सभु छो ॿुधाए रहियो आहियां? इन जे करे ॿुधाए रहियो आहियां छोकी इहे ई नीव जी ॻाल्हियूं आहिनि। अगरि जे यीशु मसीह मुर्दनि मां जी उथियो त इन जो मतिलबु आहे कि उहो पवित्र आहे। अगरि जे उहो पवित्र आहे त मतिलबु उहो ईश्वर आहे। अगरि जे ईश्वर असांखे बचाइण जे लाइ आयो आहे त मुंहिंजा प्यारो, अगरि जे उनजे मथां भरोसो कंदासीं त ज़रूरु वञी करे असां उन सां मिलंदासीं। छोकी असांजो वीडियो ठाहिण जो मक़सदु छा आहे? छोकी असां इहो सभु कुझु इन करे था ॾिसूं पिया ताकी असां परमेश्वर सां वञी करे मिलूं। मुंहिंजा प्यारो, ईंदड़ समय में मां तव्हांखे हिकु ॿिए बि तरीक़े सां ॿुधाइण जी कोशिशि कंदुसि। छोकी असां हिन ॻाल्हि खे बि ॾिठो आहे कि परमेश्वर जेको आहे उहो प्यार कंदड़ परमेश्वर आहे। त असां ॾिसंदासीं कि छा यीशु मसीह जे अंदरि परमेश्वर जो इहो बि गुण आहे कि न। तेसिताईं परमेश्वर तव्हां